पूरी दुनिया में अॼु सहाफ़त जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। तोड़े जो पाकिस्तान सहाफ़ियुनि लाइ ख़तरनाक मुल्क तसवुर कयो वञे थो, उन बावजूदि पाकिस्तान में सहाफ़ियुनि ऐं सहाफ़त जो सफ़र जारी आहे। हिन रियासत में सहाफ़ी हमेशह अताब जो शिकार रहियो आहे ऐं उन जो ताज़ो मिसाल सखर प्रेस क्लब आहे। तोड़े जो सहाफ़ियुनि अदालती हुक्म खे लबैक कंदे अधु सदीअ खां क़ाइम प्रेस क्लब खे बिना कंहिं एहतिजाज जे सील करण ॾिनो। उन बावजूदि सहाफ़ियुनि खे प्रेस क्लब जी मुतबादिल जगह नाहे मिली सघी, जंहिं करे सहाफ़त जे आलमी ॾींहं ते बि सखर जा सहाफ़ी बंदि कयल प्रेस क्लब जे गेट ॿाहिरां कैंप लॻाए पंहिंजा सहाफ़ती फर्ज़ निभाए रहिया आहिनि। असां अॼोके ॾींहं ते इहो मुतालबो था कयूं त जिते सहाफ़त जी आज़ादी जूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं, सहाफ़ियुनि खे पंहिंजे हक़ ॾियण जी ॻाल्हि कई वञे थी ऐं सहाफ़त जे फ़रोग़ ॾियण जी ॻाल्हि कई वञे थी, उते सहाफ़ियुनि खे सखर प्रेस क्लब खां ॿाहिरि कढी हिकिड़ी ज़्यादती कई वई आहे। इन हवाले सां असीं इहो मुतालबो कंदा आहियूं त सखर प्रेस क्लब खे खोले ॾिनो वञे। 8 ॾींहंनि खां सखर जा सहाफ़ी रोडनि ते वेठा आहिनि, प्रेस क्लब जे ॿाहिरि वेठा आहिनि। कंहिं बि इदारे खे इहो अहसासु न आहे त पाकिस्तान जी मीडिया खे हमेशह निचोड़ियो वियो आहे, हमेशह दॿायो वियो आहे। को पाकिस्तानी इदारनि जे तरफ़ां, कंहिं वॾेरे जे तरफ़ां, कंहिं सियासतदान जे तरफ़ां। सहाफ़ी भाइरनि खे सलाम आहे, जस आहे, जेके पंहिंजो कमु कैंप ज़रिए पंहिंजो कमु जारी। सखर प्रेस क्लब हुजे या सहाफ़त जा ॿिया इदारा, हुकूमत उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ कोशिश करे, छो त गर्मी हुजे या सर्दी, कलम जो पोरियो कंदड़ मुआशिरे जे बुराइनि खे आला ऐवाननि तोड़े आम माण्हुनि ताईं पहुचाइनि था। पर हिते शायदि ई को सहाफ़ियुनि जी दांह वर्नाइण वारो हुजे। सखर जे सहाफ़ियुनि जो रोड ते कैंप लॻाए कमु करणु आज़ाद सहाफ़त खे साबित करे थो। कैमरामैन रिज़वान मेमण सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़, सखर।